अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माया फराशा। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त सभ खां पहिरीं ईरान खे ख़त्म करणु चाहियूं था। यकीनी बणाईंदासीं त आईंदा ईरानी क़यादत अमेरिका या इसराइल खे धमकियूं न ॾे। मुज्तबा ख़ामनाए ईरान जे नए सरबराह तौरु क़बूल नाहे। मुज्तबा ख़ामनाए पंहिंजे वालिद जी पॉलिसी जारी रखंदो। सुप्रीम लीडर जे चूंड में मूंखे किरदारु अदा करणो पवंदो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे ट्रंप वधीक चयो आहे त ईरान जे फ़िज़ाई ऐं सामूंडी कुवत ख़त्म करे छॾी आहे। हर कलाक में ईरान जे मिसाइल ऐं ड्रोन सलाहियत घटि करे रहिया आहियूं। पासदाराने इनक़लाब जा उहिदेदार ऐं सॼी दुनिया में ईरानी सिफ़ारतकार हुकूमत खां धार थी वञनि। ईरान जी भरपूर जवाबी कार्रवाई, इसराइल मथां मिसाइलनि सां हमलो। रूसी मीडिया मूजिबि ईरान तिल एबिट ते दर्जने ड्रोन्स ऐं मिसाइलनि सां हमलो कयो। हमले में जानी या माली नुक़सान बाबति अञा पतो नाहे पियो। ईरानी ड्रोन्स जो ख़लीज अमान में अमरीकी ॿेड़े अब्राहम लिंकन मथां बि हमलो। पासदाराने इनक़लाब जो चवणु आहे त अञा हथियारनि जो मामूली इस्तेमालु कयो पियो वञे। जदीद हथियार साम्हूं आणींदासीं जेके कॾहिं बि इस्तेमालु नाहिनि कया। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल विच ओभर में छिकताण जी ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। एंटोनियो गुतेरेस चयो आहे त हिन वक़्तु एटमी हथियारनि जे इस्तेमाल जो ख़तरो वधी वियो आहे। आलमी तकरारनि सां फ़ौजी ख़र्च वधी रहिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजी तकरारनि खे वधीक ख़तरनाक बणाए रही आहे। छिकताण जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे क़दम खणणु घुर्जनि।